जिंद नाज़रीन गढ़ी हसन ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कणक जो जेको फसल है वो तैयार थी मार्केट में पहुची चुको है। सिंध हुकूमत पारां कणक जे ख़रीदारी लाइ जेके सेंटर खोलिया विया आहिनि ऐं जेको बारदाने जो जेको विरासत है उन जो अमल भी जारी है ऐं उन में जेके त नंढनि आबादगारनि खे मुकमिल तौर ते नज़रअंदाज़ कियो वियो आहे। अचो त उन हवाले सां हितां जे आबादगारनि ऐं हारियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे हिन बाबति छा था ॿुधाइनि। कणक जो वरी रेट भी सही न आहे ऐं ग़रीबनि ताईं को बारदानो पहुचे नथो ऐं जेको फूड जेके अमलो आहे वो तमामु सेंटर हिते खुलनि ई नथा गढ़ी हसन में ऐं ताल के ठुल में भी सेंटर नथा खुलनि। असां सिंध गवर्नमेंट खां ऐं वफ़ाक़ खां असां इहो मुतालबो कंदा त आख़िर ग़रीबनि खे छाजो सदा मिले पियो। आख़िर ग़रीबनि तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे। ग़रीबनि त पंहिंजो तक़रीबन 8-9 दफ़ा PPP खे चूंडायो आहे ऐं PPP गवर्नमेंट खे वोट कयो आहे ऐं पीपल पार्टी आख़िर आवाम सां इहो कहिड़ो सलूक करे थो, आख़िर आवाम खां कहिड़ो पलांद करणु चाहे थो। गवर्नमेंट खे अपील कजे थी त असां सॼो साल लोड़ियो आहे ॿारनि बचनि समेत जेको आहे त असांखे न बारदानो मिले थो न कणक जो को अघु आहे। गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे बारदानो हारनि ताईं पहुचाइनि ऐं कणक जो अघु वधायो वञे। असांजे सिंध हुकूमत वारा कणक खे रेट नथा ॾेई सघनि। हिते वापारी अचनि था कणक जो रेट 1500-1600 चई हलिया था वञनि। कारो भाण 5000-6000 थी वियो, अछो भाण 2500-3000 थी वियो। हिते असां ॿार बचे सूदे वेल खाऊं था, गर्मियुनि में ऐं सियारे में वेल खाऊं था। कणक जो अघु 1500-1600 खां टपे नथो। साईं असां ग़रीबनि जा हिन टाइम ते हिकु त हाल हीणा ॿियो सूर बीणा। हिकु त बरसातनि जे करे असांजो फसल जेको आहे घटि लथो आहे ऐं हिन टाइम ताईं जेको आहे ख़रीदारी मर्कज़ बि खुली न सघिया आहिनि, न कोई असांखे बारदानो मिले थो। असांजा जेके ग़रीब तबिको आहे, जेको हारी तबिको आहे, जेको वापारियुनि जे हथां लुटिजण में मजबूर थी रहियो आहे, लुटिजी रहियो आहे। उहे छा कंदा, हुननि जेके व्याज ते भाण वरिता, ॿिज वरिता, उन्हनि खे उहे ॾियणा आहिनि, उनखे रखण लाइ कुझु बचे नथो, खाइण लाइ नथो बचे। बहरहाल वरी बि उहो वापारियुनि खे फ़ाइदो आहे जेको 15 खां 16-17 ताईं ख़रीद कनि था, जेको बाद में असांखे 3000 ताईं कणक नथो मिली सघे। गवर्नमेंट जेकी आहे हुकूमत कणक हिन टाइम रेट हो का ख़रीदारी करे कोन थी, न को ॾिन था बारदानो, न को ॻाल्हि, न को पंधि। एॾी महांग वधी वई आहे। 5500 कारो भाण DAP थी वियो आहे, 2200, 2500, 3000 अछो भाण थी वियो आहे। ख़र्च महांगा केॾा वधी विया आहिनि, माण्हू पेट पालण लाइ हाज़ुर थी वियो आहे। कणक जो फसल लथो आहे, हींअर जेको आहे असांखे बारदानो खपे। हुकूमत जेको रेट तय कयो आहे उन ते मुक़ररु कयो पियो वञे। असांजो फसल तयारु थी वियो आहे, असां महिनत करे फसल खे तयारु कयो आहे। असांखे अघु जी रिलीज़ नथो मिले ऐं असांजो जेको आहे कणक हिन वक़्तु तयारु आहे ऐं असां मायूस आहियूं। असांखे हुकुमरानी रेट नथो मिले। जेकॾहिं बारदाना आयल आहिनि उहे त वॾनि अमीरनि ताईं महदूदु आहिनि, वॾनि ज़मीनदारनि ताईं महदूदु आहिनि ऐं असांजो कणक ईअं उस ते पियो आहे। असांखे नंढनि आबादगारनि खे रिलीज़ नथो मिले ऐं बारदाना बि नथो मिले। हुकुमरान वज़ीर आला खे असांजो अपील आहे त असां नंढे ज़मीनदारनि खे बारदानो ॾेई रिलीफ मिले। जी नाज़रीन, हितां जे आबादगारनि ऐं हारियुनि जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त हिननि जो कणक जो फसल तयारु थी चुको आहे ऐं सिंध सरकार पारां जेके ख़रीदारी लाइ सेंटर खोलिया विया आहिनि उन्हनि में जेके नंढा जेके आबादगार आहिनि ऐं जेके हारी आहिनि उन्हनि खे मुकमिल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं हिननि जो चवणु आहे त जेको आहे त माज़ी वांगुरु हिननि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे ऐं प्राइवेट सेक्टर मां हिननि जेके आहे त कर्ज़ो खणी भाण ऐं ज़रई दवाऊं जेके इस्तेमालु कयूं, जंहिं सबबु जेके आहे त हिननि खे वॾो ख़र्चु अची वियो आहे ऐं सिंध सरकार पारां हिननि खे को बारदानो न पियो ॾिनो वञे, जंहिं सबबु जेके आहे त हीअ जेके आहे त सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हारियुनि ऐं आबादगारनि लाइ जेके नंढा आबादगार आहिनि उन्हनि जे लाइ जेके आहे त बारदाने जे विर्छ खे उन्हनि ताईं पहुचाइण खे यकीनी बणायो वञे त जीअं सरकारी रेट मां जेको आहे त हिननि खे कुझु रिलीफ मिली सघे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।